العالمين والصلاة والسلام على سيد المرسلين وعلى آله الطيبين الطاهرين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقل الحمد لله الذي لم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك ولم يكن له ولي من الذل وكبره تكبيرا. صدق الله العلي العظيم. मथे आवाज़ जे विच थरे रहण जो हुकुम हो त आवाज़ खे विच थरो रखी अल्लाह जी तारीफ़ कर, अल्लाह जी तारीफ़ बयान फरमा। हुज़ूर जो नालो बि मोहम्मद आहे ऐं अहमद आहे। अहमद जी माना ॾाढो तारीफ़ करण वारो, मोहम्मद जी माना आहे तारीफ़ कयल। हुज़ूर खे हमद सां तारीफ़ सां ख़ासि लॻाव। इन जे करे पहिरियों अलहम्द शरीफ़ सां हिन क़ुरान मजीद खे शुरू कयो, उते बि हमद आहे। ऐं जन्नत में दुख़ूल जॾहिं थींदो तॾहिं बि हमद पढ़ंदा दाख़िल थींदा। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आख़िरु दावाना, असांजी आख़िरी दुआ इहा हूंदी अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। माना हमद, अव्वल बि हमद, इंतहा बि। बाज़न लिखियो आहे आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं रूह फूकियो वियो तॾहिं निछ आयसि, त निछ सां ई अल्हम्दुलिल्लाह चई। माना इब्तिदाए आफ़री नस बि अलहम्द सां, इंतहा बि अल्लाह जी तारीफ़ सां। बाक़ी तारीफ़ छा आहे, छा खे चइबो आहे, इहो वरी इब्तिदा में बयानु थी चुको आहे। वरी कुझु हिसो इन जो सुभाणे बयानु थींदो। हिते अल्लाह ताला जी तारीफ़ टिनि सलबी सिफ़तनि सां कई वई आहे। टे सलबी सिफ़त बयानु कई वई। हिकिड़ी सिफ़त जो तज़किरो कल कयोसीं, लम यत्तखिज़ वलदा। सलबी सिफ़त चइबी आहे, हिकिड़ियूं अल्लाह जूं ईजाबी सिफ़तूं आहिनि। अल्लाह राज़िक़ आहे, अल्लाह ख़ालिक़ आहे, अल्लाह मालिक आहे, अल्लाह सत्तार आहे। इहे ईजाबी सिफ़तूं आहिनि अल्लाह जूं। ॿियो, अल्लाह निंड न कंदो आहे, अल्लाह खाईंदो न आहे, अल्लाह ॿार न रखंदो आहे। न अचे त उनखे चइबो आहे सलबी सिफ़त। त हिते अल्लाह ताला जूं टे सलबी सिफ़तूं बयानु थियल आहिनि। टे सलबी। हिकिड़ी सिफ़त आहे लम यत्तखिज़ वलदा, उहो ॿार नथो रखे। उहो अल्लाह, उनजी तारीफ़ हिन करे आहे जो उहो ॿार नथो रखे। जेको ॿार रखे थो उहो तारीफ़ जे क़ाबिल ई न आहे, छो त उहो मुरकब आहे। ऐं मुरकब जेको आहे उहो अज्जा जो मोहताज आहे
ऐं मोहताज जी तारीफ़ छाजी? या जेको ॿार रखे थो उहो पाण ख़ुदि फना जे क़ाबिल आहे तॾहिं त ॿार अथसि, जेको फ़ानी आहे उन जी तारीफ़ न थींदी आहे। वलम यकुल लहू शरीक, ऐं उन जो कोई शरीक बि नाहे। ॿी सिफ़त इहा आहे त उन सां कोई शरीक न, ज़ात में अल्लाह सां को शरीक आहे, न सिफ़ात में अल्लाह सां कोई शरीक आहे, न अफ़आल में अल्लाह सां कोई शरीक आहे। ज़ात में ईअं कोन्हे जो अल्लाह जूं हस्तियूं ॿ आहिनि, ईअं न आहे। छो त जेकॾहिं ॿ हुजनि हा त क़ुर दलील ॾे थो, लौ कान फीहिमा आलिहतन इल्लल्लाहु लफसदता, जेकॾहिं ॿ हुजनि हा रब त ही ज़मीन आसमान फासिद थी वञनि हा। ज़मीन आसमान सही न रहंदा, को हेॾो को होॾो उभारे हा, ऐं उन्हनि जी ताक़त बराबरि हुजे हा, जहिड़ो थिए हा। जेकॾहिं हिकिड़ो कमज़ोर हुजे हा त मोहताज सम्झनि हा, ख़ुदा जी सिफ़त उन खां ख़तम थी वई। इन जी माना वलम यकुल लहू शरीक, उन रब जे लाइ का बि हस्ती शरीक नाहे, न ज़ात में शरीक आहे, न उन जहिड़ी का सिफ़त बि रखे थी। असांजी बिसारत उन जी बिसारत जो परतो आहे, हक़ीक़ी बिसारत आहे ई कोन। असांजो समव उन जे समव जो परतो आहे, हक़ीक़ी असां समी आहियूं कोन। एतिरो ॿुधऊं त परते न ॿुधऊं। उहो समी आहे, ॿुधे थो। फरमाऊं सतनि धरतियुनि जे हेठां जेकॾहिं लसे पथर ते केवल बि घुमे थी त उन जे कदमनि जो आवाज़ अर्श ते ॿुधे थो। समी आहे अहिड़ो। बसीर बि आहे त उन केवल खे ॾिसे बि अथो, ऐं रज़ाक बि अहिड़ो आहे जो उन केवल खे उन जाइ ते रिज़्क बि रसाए थो। उन जहिड़ियूं सिफ़तूं बि कंहिंखे कोन्हे। जेतिरो इल्मु उन खे आहे, उन जहिड़ो इल्मु में उन जे इल्म में कोई शरीक नाहे। ॿियनि जन खे बि जेतिरो इल्मु ॾिनो वियो आहे, वमा ऊतीतुम मिनल इल्मि इल्ला कलील, सारी दुनिया जो इल्मु थोरो आहे, अल्लाह जो इल्मु तमामु वॾो आहे। हिकिड़े कंहिं लिखियो, सारी मखलूकात खे जेतिरो इल्मु ॾिनो वियो आहे उहो वलियनि खे, वलियनि जे इल्म जो ज़रो आहे। वलियनि जे इल्म जो ज़रो आहे। साइंसदाननि जो इल्मु जेको आहे वलियनि जे इल्म जो ज़रो आहे। उलमान लिखियो आहे त साइंसदान जी माना आहे अंधारीअ में हथ हणण वारो, हातिबुल लैल। तव्हांखे ख़बर आहे त इहा पेंसिलिन कीअं ईजाद थी? पेंसिलिन असांजी एंटीबायोटिक, आला दर्जे जी एंटीबायोटिक पेंसिलिन आहे बसि। हाणे इहा पेंसिलिन उहा इतफ़ाक़ी अमर आहे। टेस्टूं अदा हे दवा रखी ॾिठीसीं जरासीम न मोया, हे रखी ॾिठीसीं जरासीम न, हे रखी ॾिठीसीं न मोया, हे रखी ॾिठी न मोया। हिकिड़े ॾींहुं चाकू ईअं विसरी वियो, उनखे जेको टेस्ट करे पियो जरासीम पालींदो, रखी उन ते सेंवर चढ़ी वई। साई जीअं मानी सुकी वेंदी आहे, उनजे किनारे ते सावाण सेंवर चढ़ी वेंदी आहे न, उहा सेंवर चढ़ी वई। सेंवर चढ़ी वई त उहा सेंवर ज़ाहिर हुई, उनजे चौधारी जरासीम मरी विया। हिन ॾिठो वञ जेका ॻोल्हियां पियो दवा उहा त हिते आई आहे, सेंवर आहे। पोइ उन सेंवर खे हाणे ठाहे करे उनखे सफ़ा करे इहो असांखे तव्हां सुयूं बि ठाहे रखनि था त कैप्सूल करे मुख़्तलिफ़ शक्लनि में इहा अचे थी। हाणे इहो हिन टेस्ट कंदो रहियो, हे कयां हो कयां, हे कयां हे ॾिसां, हो कयां हे कयां हो कयां। इहो ईअं जीअं अंधारीअ में कमरे में अदा टपड़ ॻोल्हणो आहे, पोइ हे वेठो हथु हणे, हितां खणा हितां खणा हितां खणा, अड़े हिकिड़े ॾींहुं हथु लॻी वियो उहो टपड़। ऐं अलाह वारे जो इल्मु आहे रोशनी करे छॾनि। हाणे त सारी शइ नज़र ईंदी न।
अल्लाह वारनि जो इल्मु इन क़िस्म जो आहे, तंहिंजे करे कंहिं चयो त सारी दुनिया जो इल्मु अल्लाह वारनि जे इल्म जे मुक़ाबले में हिकिड़ो कतरो आहे, ऐं अल्लाह वारनि सभिनी जो सभिनी वलियनि खे गॾाइजे, उन्हनि जे इल्म खे गॾाइजे त अंबिया जे इल्म जो हिकु कतरो आहे। सारे नबियनि खे मिलाइजे 1,24,000 अंबिया किराम या 2,24,000 अंबिया किराम कमो बेश समूरनि जो इल्मु गॾाइजे त मोहम्मद मुस्तफ़ा जे इल्म जे मुक़ाबले में हिकिड़ो कतरो आहे। ऊती तो इल्मुल अव्वलीन वल आख़रीन, हुज़ूर फरमा मूंखे पहिरियन ऐं पोयनि जो सभिनी जो इल्मु ॾिनो वियो हो, जेतिरो अॻे नबियनि खे इल्मु सारो जो सारो हुज़ूर खे इल्मु। ऐं फरमाओ हुज़ूर जो इल्मु वरी अल्लाह जे इल्म जे मुक़ाबले में कतरो आहे। वमा ऊतीतुम मिनल इल्मि इल्ला क़लील, तव्हांखे जेको इल्मु ॾिनो आहे उहो कतरो आहे। अल्लाह जो इल्मु बारे बेकरार, हे ॼट आहे जेको चए थो त अल्लाह सां इल्म में बराबरि, इहो शिरक थी पियो, शिरक फिल इल्म थी पियो। अल्लाह जी सिफ़त में नबीअ खे शरीक थो करे, हालांकि वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क, उनजे मुल्क में कोई शरीक उन सां, न सिफ़त में शरीक, न ज़ात में शरीक, न अफ़ाल में शरीक। उहो हर जाइ ते हाज़िर नाज़िर आहे, ॾिसे थो ॿुधे थो। नबी हर जाइ ते हाज़िर नाज़िर न आहिनि, इहा सिफ़त उन जी ख़ासि आहे। नबियनि खे जॾहिं खोलींदो आहे त नज़र ईंदी आहे, जो न खोलींदो आहे त पतो ई नथो पवे। हुज़ूर 40 ॾींहंनि ताईं बीबी आयशा सिद्दीक़ा जे मामले में परेशान रहिया, ख़बर न पई पए। हार गुम कयो बीबी आयशा सिद्दीक़ा, पतो न पियो पए, ॻोल्हे ॻोल्हे मथे लॻा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में आहिनि त मदीने में न आहिनि, मदीने में आहिनि त मके में न आहिनि, फर्श ते आहिनि त अर्श ते न आहिनि, अर्श ते आहिनि त फर्श ते न आहिनि। इन जी माना त हर जाइ ते उहे न, हर जाइ ते केरु आहे? ऐनमा तकूनू हुव माअकुम ऐनमा तकूनू, रब ऐलान फरमायो उहो तव्हां सां गॾु आहे जिथे बि तव्हां आहियो। अरे उहो कीअं? ॿ हूंदा आहियो, अलाह ताला फरमायो ॿ हूंदा आहियो त टियों मा यकूनु मिन नजवाकुम, फरमायो तव्हां 2 ॼणा वेठा हूंदा हो त इल्ला हुव सालिसुकुम, इल्ला हो, हा इहो त मथे चढ़ी आहे न, 2 खां शुरू थिए थो न। 2 हूंदा हो त उहो टियों हूंदो आहे विच में। तव्हां 2 ॼणा ॻाल्हाईंदा आहियो त उहो टियों अल्लाह तव्हां सां हूंदो आहे। 4 वेठा हूंदा हो कचहरी कंदा त चोथों अल्लाह तव्हां सां हूंदो आहे। 5 हूंदा हो त 6हों अल्लाह। ईअं न चई त 7हों बि 2 ॼणा असां हूंदा आहियूं, न चविया न। 2 तव्हां पाण में वेठा ॻाल्हाईंदा हो त हिकु मां ॿियो मोहम्मद करीम अरबी हूंदो अथसि, ईअं चविया न। फरमाओ मां अल्लाह हूंदो आहियां, इन जी माना त अल्लाह जे हाज़िर नाज़िर हुजण जी सिफ़त में बि मोहम्मद करीम शरीक न आहे। वॾे में वॾी इज़त वारो हो हुज़ूर, पर अल्लाह सां शरीक, इहो त शिरक थींदो न। शिरक खां त नबी अची ऐलान कयो वलम यकुन लहू शरीक, उनजो कोई शरीक नाहे। फिल मुल्क, मुल्क में बि शरीक कोन्हे, मिल्क में बि शरीक कोन्हे। मिल्क ऐं मुल्क, ही सारी काइनात मिल्क बि अल्लाह हुजे ऐं मुल्क बि उन्हीअ जो आहे। तो तिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिमन तशा, जंहिंखे मुल्क अता करे जंहिंखां मुल्क खसे वठी छॾे, हुन जी ताक़त आहे। जंहिंखे जलावतन बनाए जंहिंखे विहारे छॾे, इहो हुनजी मर्ज़ी आहे। त हुनजे मुल्क में मिल्क में कोई शरीक नाहे, न अफ़ाल में बि उनजे कोई शरीक आहे, सिफ़त में शरीक न आहे, उनजे कमनि में बि शरीक नाहे। कम 2 क़िस्मनि जा थींदा आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि सम्झी वठो। आम तरह सां हे भुलाईंदा आहिनि चरिया त बाबा ॾिसो हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो मन अंसारी इलल्लाह, मुंहिंजो रब जे मामले में केरु मददगार थींदो? قال الحواريون نحن انصار الله,
ये दलील दे वेठो जट भेण अंधो क़ुरान खे न सम्झियो न सम्झियो चए त हज़रत ईसा अलैहिस्सलाम चए पियो केरु आहे मुंहिंजो मददगार त हेठियां हुन जा जमायती हवारी चवण लॻा हवारी माना मददगार हवारी चवण लॻा या धोबी चवण लॻा नहनु अंसारुल्लाह साईं असां अल्लाह जे दीन जे मामले में असां तुंहिंजा मददगार आहियूं चइबो त हिन गैरुल्लाह खां मदद वरिती न पर इहो नथो सोचे त ईसा नबी आहे हेठियनि खां कीअं थो मदद वठे ईसा त अलाह जो नबी आहे उहो पंहिंजे हेठियनि जमायतनि खां कीअं थो मदद वठे इहा ॻाल्हि न सम्झे त मदद ॿिनि क़िस्मनि जी आहे हिकु आहे मा तहतल असबाब ॿियो आहे मा फौक़ुल असबाब मा तहतल असबाब जी माना आहे बाबा बुंड मां नथो खणी सघां तव्हां दोस्तनि खे घुरायो त वारो कयो यार मां सां गॾिजी हे बुंड मथे खणी करे वलो बणाए करे जाइ जो रखूं तव्हां आयो मदद कयो मथे रखियोसि हे असबाब जे तहत आहे दुनिया असबाब खां सवाइ न ठहंदी हिते असबाब जो जान आहे हिते असां हर खां बि मदद वठंदासीं हर जे गोबे खां बि मदद वठबी त असांजो कमु निकिरे हिते लोहे खां भितरनि खां काठियुनि खां बि मदद वठबी इहा आहे मा तहतल असबाब छो त असबाब जो जहान आहे हिते सबब खां सवाइ कमु अब मानी तवे खां सवाइ कीअं पचायूं तवो या दांगी का अहिड़ी शइ हुजे जेका विच में बाहि जंहिंमें बीहे हाणे इहो सबबु थी पियो त हे दुनिया सबब जी आहे हे त दुनिया सबब जी आहे इन जे करे हज़रत बीबी मरियम खे चयो वियो हुज़ी इलैकी बिजिज़इन नख़लति तुसाकित अलैकी रुतबन जनिया मरियम इन खजीअ जे थुड़ खे लोॾींदे तूं इन मां ताज़ियूं खारकूं खाराइण वारो मां अल्लाह हूंदुसि लोॾेसि तूं चइबो त लोॾणो आहे मरियम खे दुनिया जहान असबाब जा दुकान खोलींदो त मानी मिलंदी पर मानी ॾींदो केरु इहे सारियूं शयूं उन पैदा कयूं काठियूं उन पैदा कयूं बाहि उन पैदा कई तवा उन पैदा कया सारी दुनिया जा असबाब पैदा करण वारो बि उहो असांखे पैदा करण वारो बि ऐं ॾसे छॾे त हीअं असबाब ठाहे करे कमु वठो पिया तव्हां बि इन्हनि शयुनि हे आहे असबाब तहत मदद वठणु इहा त काठियुनि भितरनि खां मदद वठो ॿियो आहे मा फौक़ुल असबाब मदद मां हिते वेठो हुजां तूं 100 को परे वेठो हुजे उते चवे मौली साहिब मुंहिंजी मदद त कजांइ मां हितां जो इशारो कयां त मदद थी वञे इहा असबाब तहत त न आहे न मदद इहा त मा फौक़ुल असबाब आहे अहिड़ी मदद जो इनकार आहे त अहिड़े क़िस्म जो फेल जेको अल्लाह जो फेल आहे उन में कोई शरीक न आहे मलंग आयो चवे पियो त जेकॾहिं पुट ॼाए ऐं ॿांह ते दाग हुजई त पोइ मुंहिंजो माना मां माउ जे रहम में वञी दाग ॾेई ईंदो अरे चरिया हुव الذي يصوركم في الارحام كيف يشاء क़ुरान खोले त ॾिस उहो रब आहे जेको माउ जे रहम में तस्वीरूं ठाहे थो पियो जीअं वणेसि थो तीअं तस्वीरूं वेठो ठाहींदो हिते तोखे ताक़त थी कोन्हे उहो ठाहे थो पियो अंदरि तस्वीर उहो थो ठाहे क़िस्मत उहो थो बनाए हाणे नरमाद उहो थो बनाए सारियूं शयूं हा जॾहिं नरमाद थी वियो त उहो पोइ ॿी ॻाल्हि आहे इन थोरो ॾिसी वरितो उहा जुदा पर ठाहे उहो थो त अल्लाह ताला फरमायो हुव الذي يصوركم उन जहिड़ी तख़लीक़ ॿियो कोई नथो करे सघे न उन जहिड़ो आसमान कोई ठाहे सघंदो न उन जहिड़ी ज़मीन कोई ठाहे सघंदो न उन जहिड़ी मख कोई ठाहे सघंदो फरमाऊं जेके उहे अफ़आल में बि वहदहु ला शरीक आहे पंहिंजे फेलनि में पंहिंजे कमनि में बि उहो अकेलो आहे हर लिहाज़ सां उनखे वाहिद मञबो वलम यकुन लहू वलियुम मिन अज़्ज़ुल्ली ऐं नाहे वास्ते उन जे कोई मददगार कमज़ोरीअ खां ईअं कोन्हे जो उहो कमज़ोर थी पवे अदा मौली साहब अॻे जवान मुड़ुसो हो अछी ॾाढ़ी थी वियसि अछी ॾाढ़ीअ खां पोइ पोड़ो झूर थी वियो अरे पोइ मिटीअ में हलियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
फरमायो रब तव्हांजो अव्वल में भी ईअं हो जीअं हाणे आहे ऐं आख़िर ताईं ईअं हूंदो, हुन में का तब्दीली दरमे में जो तब्दीली अचे चाहे हस्तीअ में तब्दीली ईंदी आहे उहा फानी हूंदी आहे, माना हिकिड़ी शक्ल बदिला ॿी शक्ल ठही वई त उहा शक्ल फना थी वई न पहिरीं, उहा फानी हूंदी आहे। अलाह फानी त कोन्हे, हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन वहुव बिकुल्लि शैइन अलीम। फरमायो उहो रब अव्वल में भी ईअं हो, आख़िर ताईं ईअं आहे, ज़ाहिर भी हुआ त बातिन भी सभु कुझु ईअं चोकार। त फरमायो वलम यकुल लहू वलियुम मिनज़्ज़ुल्ली, कमज़ोरीअ खां उनजो को मददगार हुजे ईअं कोन्हे। हिते आयो चए साईं हाणे अलाह साईं वज़ीर बज़ीर रखिया आहिनि, पंहिंजा हेठां मातहत रखिया आहिनि, सम्झे उन्हनि खां कमु वठंदो आहे। युक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, कुझु कम उहे था करनि सभु कुझु पाण थो करे। हाणे ओड़ी ॻाल्हि कोन्हे जेका अॻु में असली हुई। इहो त बाबा चई ईसा हिन जो अलाह आहे, इहो जेको कोढ़ो थी सघे थो, जेको जवान थी सघे थो, जेको नंढो थी सघे थो, जेको वॾो थी सघे थो। असांजो रब हमेशह हिकिड़ी हाल में आहे ऐं फरमाऊं हुनजी हिकिड़ी कैफ़ियत आहे, उहो कैफ़ खां बि मथे आहे, असांजे सम्झ खां बि बालातर आहे। जेतिरो असां सम्झो आहे उन खां बि मथे उहो अकेलो आहे। इन में बि उहो कमज़ोर कोन्हे जो पंहिंजी मदद पाण न करे सघे, ॿिए खे मोकिले त हाणे तूं जिंद छॾा। चए त हीउ इलाइक़ो सखी सूबेदार जो, मथे साईं दादू जेको आहे उहो कलंदर शाहबाज जो, ऐं मथे जेको आहे अब्दुल्ला शाह गाज़ी भिटाई हलाइनि, पंजाब मुल्तान जेको आहे गौस बाहुल हक़ जो, लाहौर जेको आहे दाता गंज बख़्श जो, ऐं अलाह चई त अलाह रिटायर आहे। अरे कमज़ोर रिटायर थींदो आहे, रिटायर तॾहिं कंदा आहिनि जो हाणे कुवतूं अहिड़ियूं न रहियूं, अमराह जो हाणे बसि कढोसि बाबा, मथां वरी करे न कमु ख़राबु। असां त आहे त पेशवा मूंखे 70 साल खां पोइ रिटायर कयो, पोइ रकात में भुलंदो पियो, अलाए 2 पढ़े अलाए 4 पढ़े, कुवतूं कमज़ोर थी वियूं न। सभिनी वटि कमज़ोरी आहे, ज़ुल आहे। अलाह इन कमज़ोरीअ खां पाक आहे। वलम यकुल लहू वलियुम मिनज़्ज़ुल्ल, हुनजो को मददगार कमज़ोरीअ खां कोन्हे, उहो बि कमज़ोरीअ खां कोन्हे। लेकिन को मददगार आहे हुनजे दीन जो त इहो पंहिंजे लाइ उहो बहितर थो करे, अलाह खे ज़रूरत कोन्हे। इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम वयुसब्बित अक़दामकुम, जेकॾहिं अलाह जे दीन जी तव्हां मदद कंदो त रब तव्हांजी मदद कंदो। तव्हां अलाह जे दीन जी मदद कंदो त रब तव्हांजी मदद कंदो, माना मदद त करे थो न मानो अलाह जे दीन जी। चए थो इहो उन जे लाइ फ़ाइदो आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआज़ बेल चढ़ियल आहिनि, फरमायो या मुआज़, हुज़ूर हज़रत मुआज़ फरमायो लब्बैक या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह तॾहिं चवे थो जो हुज़ूर सां गॾु आहे। हितां या रसूल अल्लाह चवण जी ॻाल्हि कोन्हे, किथे साहिब साबित जो हुज़ूर मौजूदु न हुजे, परे या रसूल अल्लाह चवंदा बि छा हुजे। हा ईअं तख़य्युल ऐं शेर में थींदो आहे। शाइर पंहिंजे महबूब खे अॻो रखी करे पोइ चवंदो आहे ओ महबूब तोसां थो ॻाल्हायां वेठो, हुनखे साम्हूं सम्झी करे पोइ किताब या कंदो, सम्झे। शेर शाइरीअ में किथे किथे मिलंदो आहे या रसूल अल्लाह, पर उन में इहो अक़ीदो न हूंदो आहे हुज़ूर जन हिते हाज़िर, बल्कि मां पंहिंजे महबूब खे पंहिंजे अखियुनि जे अॻियां ॾिसी करे चवां साईं हे उम्मत जो हाल थी वियो आहे जो सारी उम्मत जे दीन खे छॾे करे बिदअतनि जे कढ लॻी वई आहे। इहो थो चवे पर या रसूल अल्लाह जो खिताब। पोइ हे वरी इन खे दलील वेठो बनाए थो, अक़ीदो आहे बाबा, अक़ीदो त न आहे। शाइर त कॾहिं कॾहिं आम माशूकनि खे बि पंहिंजनि खे अॻो रखी करे ऐं उन सां गुफ़्तगू कंदा आहिनि। इहो अक़ीदो त न आहे, इहो त हुनजी मोहबत जी हिकिड़ी ॻाल्हि हुई। त ईअं हज़रत मुआज़ फरमायो लब्बैक या रसूल अल्लाह, ऐं साईं मां हाज़िर आहियां, छा हुकुम आहे। वरी बि फरमायो या मुआज़ 3 दफ़ा। पोइ फरमायो मुआज़ ख़बर अचे सारी दुनिया नेकोकार बणिजी वञे, साले बणिजी वञे त अल्लाह जी बादशाही ऐं उलूहियत में ज़रा बराबर बि इज़ाफ़ो न थींदो। सारी दुनिया अश्का कल्बिन
तमाम बुरे दिल वारी बंधी वञे, बेफरमान थी वञे त अल्लाह जी इलाहियत ऐं खुदाइयत में ज़रा बराबर भी कमी न ईंदी, न इज़ाफ़ो न कमी। हे त असांजे लाइ फ़ाइदो आहे, जेकॾहिं नेक थियासीं, चङा थियासीं त पाण खे बचाए निकिरंदासीं, जेकॾहिं बुरा थी पियासीं त पाण खे तबाह करे वियासीं। अल्लाह जे दीन जी मदद कईसीं त पाण पंहिंजी मदद कईसीं, इहा हक़ीक़त में पंहिंजी मदद, पाण खे सही रख। त फरमाऊं उन जो कोई मददगार न आहे, उहो बग़ैर सभिनी जो मददगार उहो आहे। आदम अलैहिस्सलाम जी मदद उन कई, नूह अलैहिस्सलाम जो बेड़ो उन तारियो। हा कज़ालिक नुंजिल मोमिनीन, फरमाऊं जे नूह खे छॾायुमि अहिड़ी तरह मां मोमिननि खे बि छॾाईंदो रहंदुसि। मोमिननि सां मुंहिंजो वाइदो आहे। सभिनी खे छॾाइण वारो उहो अकेलो आहे, सभिनी जी मदद करण वारो उहो अकेलो आहे, बेड़ो तारण वारो अकेलो आहे, पुट धीअ ॾियण वारो अकेलो आहे, उहो कमज़ोर न थियो आहे। कुल यौमिन हुव फी शान, हर ॾींहुं अल्लाह नए सिर नयूं ॻाल्हियूं पैदा करे रहियो आहे, अञा बि उहे ॻाल्हियूं ईअं ई थी रहियूं आहिनि। हिकिड़ा त मुल्क मालूम, हिकिड़ो जहान रब जो एॾो आहे जो असांखे मालूम ई न आहे। हिकिड़ी हदीस में आयो त 7 हुज़ूर जन जहिड़ा 7 नबी आहिनि 7 ज़मीननि ते। अॻे माण्हू न पिया सम्झनि इहे ॻाल्हियूं, हाणे त चवनि था साईं खोड़ ज़मीनूं थी सघनि थियूं मथे, जैसे मुश्तरी ते बि ज़मीन वांगुरु शइ ठहियल आहे, चंड ते वियाहूं उते बि ईअं पथर ईअं ज़मीन पई आहे, फिलाणी जाइ ते बि ईअं ज़मीन, हाणे मरीख़ ते बि ईअं, इहे छा आहे? माना हाणे हे त असां अञा पंहिंजे निज़ाम शमसी में अहिड़ा ॿिया कई निज़ाम शमसी पिया आहिनि, उन्हनि में कई ज़मीनूं। पर मां 7 नबीअनि जहिड़ा, तव्हां जहिड़ो हिते जेको माम वेठो आहे शायदि उते ई मथां ईअं दर्स हले पियो, जे ॿी धरती ते 3 धरती चोथीं हर माण्हू जहिड़ो चवनि था। अल्लामा अब्दुल हई लखनवी इन हदीस ते तनकीद तहक़ीक़ कई आहे, जो सनदन सही आहे, अहिड़ी क़िस्म जी मख़लूक थी सघे थी। बाक़ी पोइ रहंदो त अफ़ज़ल असांजे धरतीअ वारो नबी आहे या उन धरतीअ वारो, सम्झे? उन हिन साबित कयो आहे त अफ़ज़ल असांजो नबी आहे, असांजी धरती असल आहे, उनखे असल साबित कयो। पाण थी सघे थो जीअं हिन अब्दुल हई हिते असल साबित कयो आहे, उते वरी ॿियो अब्दुल हई हुजे, उन वरी पंहिंजी धरतीअ खे असल साबित कयो हुजे, इहो बि सुठो पए थो। बहरहाल एॾी मख़लूक आहे अल्लाह जी, एॾी मख़लूक आहे जो साईं सम्झ में ई न आहे। हदीस पाक में ईंदो आहे हिकिड़ी मख़लूक हिकिड़े सयारे में अहिड़ी बि आहे जेके शक्लूं इंसानी अथनि, पेर रिढनि जहिड़ा। हिकिड़ी मख़लूक अहिड़ी आहे जेका नांगनि वांगुरु आहे, मुंहुं उन्हनि जो इंसाननि वांगुरु, पोइ तो नांग वांगुरु मख़लूक आहे, सम्झे? अहिड़े अहिड़े क़िस्म जूं मख़लूकूं बि बयानु थिए, कुझु त हदीसनि में बयानु थियल, कुझु त मालूम ई कोन्हे साईं। अल्लाह ताला क़ुरान मजीद में हिकिड़ी जाइ ते इशारो फरमाए त यख़्लुक़ु मा ला तअलमून, उहो पैदा करे थो अहिड़ी मख़लूक जेका तव्हां ॼाणियो ई नथा। सभिनी खे थो चवे, नबीअनि खे, वलियनि खे, बुज़ुर्गनि खे, पर तव्हांखे ख़बर ई कोन्हे मुंहिंजी अहिड़ी मख़लूक बि पैदा थियनि, सभिनी खे रिज़्क़ ॾियण वारो, खाराइण वारो, पीआरण वारो, उहो हिकु रब आहे। वली मिन ज़ुल्लि वकब्बिरहु तकबीरा, उहो कमज़ोर न आहे, वकब्बिरहु तकबीरा, ऐं वॾाई बयानु कर उनजी तमामु घणी, तमामु वॾी उनजी वॾाई बयानु कर। छाखां वॾाई? फरमाऊं उहो ज़ात में बि वॾो आहे, उन जहिड़ो वॾो कोई ॿियो न आहे। उहो पंहिंजी सिफ़ात में बि वॾो आहे, जो उन जहिड़ियूं सिफ़तूं बि ॿिए कंहिंखे न आहिनि। उहो कमनि में बि वॾो आहे, उन जहिड़ो कोई कम बि नथो करे सघे। अफ़आल में बि वॾो आहे, उहे आकाम में बि वॾो आहे, उन जे हुक्म जे मुक़ाबले में ग़ैरुल्लाह जो हुक्म न मञिबो। हेॾो अबे जो हुक्म अचे, हेॾां अलाह जो हुक्म अचे, त फरमाऊं अबे जे हुक्म जी ताबेदारी न, अलाह जे हुक्म खे मञिबो, छो त सभ खां वॾो आहे। कैटागरी दर्जा बंदी आहे, अलाह पहिरियों त उनजो पहिरियों नंबर, अबो पोइ त पोइ ॿियो नंबर, अलाह पहिरियों त पहिरियों नंबर, नबी ॿियो त पोइ ॿियो नंबर उनजो, पोइ टियों नंबर मख़लूक में ऐं के तव्हां वालिदैन जो थियो। पोइ इहे नंबर आहिनि, दर्जात आहिनि। टकराव थींदो त वॾे खे ॾिसबो, वॾो करे
त असां अलाह खे अहकामात जे लिहाज़ सां वॾो न कयो आहे। कार्ल मार्कस जी क़ौम रूस जे अंदरि रूसी माण्हुनि ॾिठो त सभ खां सुठो ऐं वॾो फ़िकिर जेको आहे कार्ल मार्कस जो आहे, कम्यूनिज़म। इहो फ़िकिर वॾो फ़िकिर आहे। उन्हनि छा कयो, कोशिश करे इनकलाब आणे, पाण क़ुर्बानियूं ॾेई उन निज़ाम खे क़ाइमु करे ॾेखारियो। चुन लाइ चीन जे अंदरि सोशलिज़म जो निज़ाम पेश कयो। माण्हुनि चयो त इहो वॾो निज़ाम आहे, बहितरीन निज़ाम आहे। इन खे उन महिनत करे चीन में क़ाइमु कयो उन जी क़ौम। रूसो जमहूरियत आंदी फ्रांस जे अंदरि, ऐं फ्रांसी क़ौम उन खे ऊचो सम्झो त इन फ़िक्र में इहो वॾो आहे, असांजो उस्तादु आहे, वॾो आहे इन फ़िक्र जो। तंहिंजे करे उन्हनि चयो त इहो फ़िक्र ऊचो आहे, इन खे क़ाइमु कयूं। उन्हनि जमहूरियत उन वारी क़ाइमु करे ॾेखारी पंहिंजे मुल्क में। असां मुस्लमाननि ते अफ़सोस जी अजीब कैफ़ियत तारी आहे जो असां समूरे चऊं था पिया त अलाह वॾो आहे, उन जा अहकामात वॾा आहिनि, पर हेॾी दुनिया आहे जंहिं अधु दुनिया ते मुस्लमाननि जो कब्ज़ो आहे। 100 खां मथे जेके हिन मुल्क मुस्लमाननि जा, हिकिड़ो मुल्क अहिड़ो कोन्हे जंहिंमें चऊं त बाबा अलाह जी वॾप आहे उते आहे, माण्हू वॾा न आहिनि, उन जा अहकामात वॾा आहिनि, उहे अमल कनि था। असां वटि हे नाला रखिया अथनि, जमहूरिया इस्लामिया जमहूरिया पाकिस्तान, इस्लामिया जमहूरिया पाकिस्तान। इस्लामी वरी जमहूरी, अधु काठ जो अधु लोह जो। अहिड़ा चरिया माण्हू वरी उते अहकामात चई क़ौमी असेंबली। बाबा क़ौमी असेंबली छाजे लाइ? जॾहिं कानून ठाहिण जी ज़रूरत ई कोन्हे। कानून त असांखे मथां ठहियल ठुकियल मिलियो आहे, हाणे नाज़िद करणो आहे। वधि में वधि उहे उलमा जेके इन कानून जा ॼाणू हिन माहिरीन आहिनि उन्हनि खे विहारिजे खणी। बाक़ी कानून ठाहिण, क़ौमी असेंबली इदारो आहे त कानून ठाहे न, कानून त ठहियल आहे, पोइ छाजे लाइ इहो इदारो आहे? चइबो त असां अलाह जे अहकामात खे वॾो न सम्झियो आहे, असां माण्हुनि खे, वॾेरनि खे, नवाबनि खे, ख़ाननि खे, उन खे अलाह खां मुक़ाबले में हाकमियत उन्हनि जी मञी आहे। ऐं गैरुल्लाह जी हाकमियत मञण बि एतिरो ई शिरक आहे जेतिरो गैरुल्लाह जी इबादत सजदो करणु। बल्कि उन खां मथे इस्लामी हुकूमत जेकॾहिं हिते पाकिस्तान में पूरी जो पूरी थी वञे त हिते मड़ियूं हिंदुनि जूं कोन ड्राहिबियूं, ईसाइन जूं गिरजाऊं कोन ड्राहिबियूं। उहे पंहिंजे मड़ियुनि जे अंदरि अलाह खां अलावा गैरनि जी बि इबादत भली कनि पंहिंजे मज़हब मुताबिक़। इस्लाम उन खे बर्दाश्त करे थो पियो, उनजी मड़ी ड्राहे नथो, बाबा अंदरि वञी धूड़ पाए। बाक़ी रहियो जेकॾहिं उहे हिंदू चवनि त असां इस्लामी हुकूमत नथा मञूं, माना हाकमियत इस्लामी नथा मञूं, हाणे टकर थी पवंदो। हाणे मसइलो इहो थी पवंदो, इस्लाम कॾहिं बि बर्दाश्त न कंदो इन्हनि खे बाग़ी छॾे, इन्हनि खे कुचले छॾींदो। त तव्हां बाग़ी हो इस्लामी हुकूमत, अलाह जी हाकमियत जे मुक़ाबले में तव्हांजी हाकमियत कीअं मञबी? इहो ई जहिड़ो आहे अॼु बि रूस, अमरीका, सारी बरतानी जेके यूनियनूं आहिनि, इहे सारियूं इहे सभु इहे चाहिनि थियूं त हाकमियत असांजी हुजे, डायरेक्ट या इनडायरेक्ट। लोफर असांजा छॾियल हुजनि, शक्लूं खणी हिंदुस्तान पाकिस्तान वारनि जूं हुजनि, पर हुकुम असांजा हलनि पिया। अदा रिटायर करणो आहे, एतिरा माण्हू जेके आहिनि उहे लाहिणा आहिनि, ऐं हीअं एतिरनि शयुनि जो अघु मथे चाढ़ियो, ही टैक्सूं लॻाईंदव त माना हुकुम कंहिंजो हले थो? IMF जो न। हाकमियत असां अलाह जी न आंदीसीं, IMF जी हाकमियत आहे, दरपर्दा उहे हाकिम आहिनि ऐं उहे चाहिनि था त तव्हां इबादत भली अलाह जी कयो, भली वाशिंगटन में अची कयो, उते नमाज़ मस्जिदूं ठाहियो। 17-18 मस्जिदूं चवनि था त ठही वियूं आहिनि वाशिंगटन में बहितरीन, नमाज़ भली पढ़ो। हाकमियत असांजी हुजे। ऐं इस्लाम बि इहा शइ चाहे थो त हाकमियत रब जी हुजे, हाकमियत माण्हुनि जी न, हुकुम अलाह जो। माण्हू ख़लीफ़ो आहे। अलाह ताला फरमायो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे ख़लीफ़ा, मां हिन खे ख़लीफ़ो बनायो। ख़लीफ़े जी माना आहे हुकुम असली नवाब साहब जो हलंदो, हे उन जो ख़लफ़ थी हेठियों थी करे उन हुकुम खे जारी कंदो। माण्हू वेही उन हुकुम खे जारी कंदा, हुकुम त उन रब जो हलणु खपे। त कब्बिरहु तकबीरा,
उन रब जी वॾाई कर, उन जी वॾाई क़ाइम कर। लितकून कलिमतिल्लाहि हियल उलिया। हुजूर फरमायो, हुजूर खां पुछियोसीं जिहाद कहिड़ो आहे? हिकिड़ो माण्हू मुल्क लाइ विढ़े थो, हिकिड़ो साईं वतन लाइ विढ़े थो, हिकिड़ो मास जे लाइ विढ़े थो, हिकिड़ो पंहिंजे कंहिं ॿिए मक़सद दुनियावी लाइ विढ़े थो। साईं हिकिड़ो क़ौम जे लाइ विढ़े थो पियो जिहाद, जंहिंजो नालो तव्हां रखियो आहे, जंहिंजूं वॾियूं फज़ीलतूं तव्हां बयानु कयूं आहिनि, उहो जिहाद कहिड़ी शइ खे चइबो आहे? हुज़ूर फरमायो, तव्हांजो अल्लाह जो हुकुम वॾो थी वञे। जिहाद इन जो नालो आहे, लड़ाई इन शइ जो नालो आहे, इस्लामी लड़ाई उनखे चइबो जेका अल्लाह जे बोल खे बाला बणाए छॾे। बोल माना हिकिड़ो उस्ताद ॿुधे पियो असांजो, कॾो को नंढे लाज ॻाल्हि आहे, समझे? जैसे अल्लाह का बोल बाला हो जाए, इन जो माना मतिलब छा आहे? बोल छाखे चइबो आहे? त हिकिड़ो असां त अरबी पढ़ंदा आहियूं न, अरबी में बोल चवंदा आहिनि पेशाब। हो छोरो चए पियो चए पेशाब, बोल जी माना पेशाब आहे। जे न बाबा तूं सम्झी कोन्हे, जट भेण। पोइ उस्ताद सम्झा, बोल माना बोल, सिंधीअ में असां बोल, बोल माना कौल। ला इलाहा इल्लल्लाह इहो रब जो कौल आहे, रब जे तरफ़ां आयल जुमिलो कलमो आहे। इहो ला इलाहा जी माना आहे त ला हाकिमियत इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ कोई हाकिम बि न मञींदुसि। 5 मिंटनि लाइ बि जेकॾहिं तव्हां दिलि सां हिननि खे हाकिम मञियो त तव्हां मुशरिक थी वियो। हिकिड़ो मुशरिक फिल इबादत थी वियो, हिकिड़ो मुशरिक शिरक फिल हुकुम जो, हे शिरक फिल हुकुम में थी वियो। 5 मिंटनि लाइ असां त हिननि सभिनी हाकिमनि जा बाग़ी मजबूरनि मुसलत आहिनि, ॾाढ सां दिलि सां कोन मञे। जेकॾहिं दिलि सां बि मञे थो त पोइ निमाज़ बि हली वियसि। फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम। अल्लाह जी ज़ात कसम खणी फरमायो त ऐ नबी, इहे माण्हू एतिरे ताईं मोमिनी न आहिनि जेसि ताईं जो तूं मोहम्मद रसूलुल्लाह जे हुक्मनि खे पंहिंजो फ़ैसल नथा मञनि। जेकॾहिं तुंहिंजा हुकुम नथा मञनि त बसि मोमिन न आहिनि। अब हाणे कोर्ट में जेको फ़ैसिलो थिए थो, जज साहब वेठो करे थो, ताजुद गुज़ार आहे जज साहब, द्रोही साहब, ताजुद। दिलि सां बि हिन हुकूमतनि खे जेकॾहिं मञे थो त सुबुह खां वठी शाम ताईं फ़ैसिला लिखे थो वेठो अल्लाह रसूल जे ख़िलाफ़ बरतसलाह जे मुताबिक़, तो ईमान जारी रहियो, नमाज़ जारी रही। नमाज़ में पहिरीं पहिरीं तकबीर चवंदा आहिनि, छा चवंदा? अल्लाह अकबर, माना अल्लाह तूं वॾो आहीं। होॾे ठपो हणी आहे, कंहिं ज़ालिम खे वॾो बनाया आहीं जेको अल्लाह जे हुक्मनि खे पामाल करण वारो हो। ऐं वरी हिते निमाज़ पढ़े थो, अल्लाह अकबर, अल्लाह तूं वॾो आहे। अल्लाह ॾिसई थो ज़ालिम कूड़ थो हणे, वॾो त हुनखे कई, मूंखे कोन कई वॾो। वॾो त हिनखे न कयईं न, हिन जी हाकमियत काथे कान कयईं। हिन त ग़ैरुल्लाह खे वॾो कयो, वॾेरे खे वॾो कयो, नवाब खे वॾो कयो। तंहिंजे करे फरमायो कब्बिर हो तकबीरा, उन रब जी वॾाई बयानु कर तमामु घणे खां घणी, हर ॻाल्हि में उनखे वॾो सम्झ। एतिरो वॾो जेतिरो असां सम्झो आहे, उन पंहिंजे सम्झ खां बि वॾो। इहा आयत हिते सूरत बनी इसराइल पूरी थिए थी। उलमा लिखनि था अब्दुल्लाह इब्न अब्बास फरमायो त उबई इब्न हज़रत काबुल अहबार, अब्दुल्लाह इब्न अब्बास न, हज़रत काबुल अहबार, इहो तौरात जो वॾो माहिर आलिम हो। हुन चयो त सूरत अनआम खां वठी ओ बनी इसराइल जे इन कब्र हो तकबीरा ताईं इहे तौरात जो मज़मून सॼो क़ुर में अची वियो। सॼो ख़ुलासो अल्लाह तौरात जो इन में ज़िक्र करे छॾियो इन सूरतनि जे अंदरि। ऐं हुज़ूर जन फरमाया इहा आयत तमामु वॾी आयत है। कुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन वलम यकुन लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुन लहू वलियुम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। ये तमामु वॾी आयत है अल्लाह वटि, वॾी क़दर ऐं मंज़िलत वारी आयत। हूं त सारो क़ुर वॾी मंज़िलत वारो आहे, पर ही क़ुर में सभ खां अफ़ज़ल आयत आहे। हिकिड़ी जाइ आहे त जेकॾहिं कोई इहा आयत पढ़ंदो, 7 आसमाननि 7 ज़मीननि जबलनि जेॾा उनखे सवाब मिलंदा। छो त अल्लाह ताला क़ुर मजीद में फरमायो तकादु समावात यतफत्तरन मिन्हु वतनशक्कुल अर्ज़ु वतखिरुल जिबालु हद्दा अन दअउ लिर्रहमानि वलदा।
जेको अल्लाह जे लाइ ॿार साबित करे थो पियो, औलाद साबित करे थो पियो। हासे उन त तमामु वॾो जुमिलो ॻाल्हायो आहे जो आसमान फाटी पवनि, ज़मीनूं चीरजी वञनि ऐं जबल ठिड़ी वञनि। पर मां एॾो वॾो जुमिलो न ॻाल्हायो आहे। हाणे जॾहिं हे वरी अल्लाह जे लाइ औलाद जी नफ़ी कंदो त एॾो इन खे सवाब मिलंदो, जेॾा आसमान आहिनि, जेॾियूं ज़मीनूं आहिनि, जेॾा जिबाल आहिनि। इन जे करे इहा आयत जेका आहे माण्हू यादि करे छॾे। ऐं अॼु पाक में सहाबा किराम पंहिंजे ॿारनि खे इन आयत सां कुलिल हम्दुलिल्लाह लज़ी सेखारींदा हुआ ॻाल्हाइण। ॿार जॾहिं ॻाल्हाइण सिखे त इन आयत सां उनखे सेखारियो वेंदो। ऐं हदीस पाक में हीउ बि आयो आहे, हिकिड़ो शख़्स हुज़ूर जन ॾे आयो, चवणु लॻो साईं मूं ते कर्ज़ आहे पर ॾाढो। हुज़ूर फरमायो इहा आयत पढ़ंदो रहो हर नमाज़ खां पोइ, कुलिल हम्दुलिल्लाहि लज़ी लम यत्तखिज़ वलदन वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्की वलम यकुल लहू वलियुम मिनज़ ज़ुल्ली वकब्बिरहु तकबीरा। ऐं पोइ तो हेतिरो ही जुमिलो वधाए ईअं चओ, तवक्कलतु अलल हय्यिल लज़ी ला यमूत, तवक्कलतु अलल हय्यिल लज़ी ला यमूत। मां भरोसो कयो अहिड़े ज़िंदा जे मथां जेको कॾहिं बि दुनिया मां फना न थींदो, मौत न ईंदो। मां उन ते भरोसो कयो। इहो जुमिलो बि पोइ थो मिलाए। बसि इहो पढ़ंदो रहो, तुंहिंजो केॾो बि कर्ज़ हूंदो सभु लही वेंदो। अलाह जी एॾी ग़ैबी मदद थींदी जो सारा मामला दुरुस्त थी वेंदा। दुआ कयो अलाह ताला असांजो वेहण क़बूल फरमाए। सूरह बनी इसराइल ख़तम थी, हाणे सूरह काफ़ शुरू थींदी।